मलीर मेमण ॻोठ में बेदार समाजी तंज़ीम जे तरफ़ां एसडीओ कम्युनिटी सेंटर सरकारी सर्विस प्रोवाइडर्स ऐं कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि जे सनफ़ी हसास ते हिक निशिस्त मीटिंग मुनक़िद कई वई, जंहिंमें चाइल्ड प्रोटेक्शन डिपार्टमेंट, सोशल वेलफेयर खातो, सिहत खातो, मलीर बार काउंसिल, अवामी प्रेस क्लब मलीर, ख़ासकेली समाजी वेलफेयर एसोसिएशन, सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे अॻवाननि शिरकत कई। तक़रीब में शरीक थींदड़नि नसरीन बलोच चयो त जेके सरकारी इदारा जेके औरतुनि जे हसास मसइलनि ते कमु करे रहिया आहिनि, पर उन्हनि जो हिक ॿिए सां राब्तो न हुअण सबबि मसइला बहितर तरीक़े सां हल नथा थियनि। समूरनि इदारनि हसास सनफ़ी मसइलनि ते पंहिंजा केस स्टडीज़ पेश कया। उन मौक़े ते शिरकत कंदड़नि इन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त समूरनि इदारनि खे हिक ॿिए सां राब्ते में रहणु घुरिजे त जीअं ख़िदमतुनि जी फ़राहमी खे बहितर बणाए सघिजे। आख़िर में समूरनि शिरकत कंदड़नि में सर्टिफिकेट विरहाया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची